DC ऑफिस अॻियां तालके नसीराबाद जे IB टेस्ट पास 40 खां 54 वारनि प्राइमरी उस्तादनि जे उम्मीदवारनि जो DC ऑफिस ऐं DO ऑफिस अॻियां पेनाफ्लेक्स खणी एहतजाज। लाड़काणो ऐं कंबा रोड जी ट्रैफ़िक मुअतल। IB टेस्ट पास उम्मीदवारनि जो लाॻापियल खाते जे अख़्तियारनि खे चताव। मुतालबनि जे मंचा ताईं एहतजाज जारी रहंदो। उन मौक़े ते एहतजाज जी अॻुवाणी कंदे ज़ोहेब सयाल, नवीद सोहू, सकलेन मुश्ताक ऐं पेटे अलफ़ तालके नसीराबाद जे सदर अहमद अली वाहूचो, जनरल सेक्रेटरी अब्दुल वहाब बिरोही ऐं ॿियनि चयो त IB टेस्ट में पास 40 खां 54 ताईं जे तालके नसीराबाद जे पास उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर ॾिना वञनि ऐं तालके नसीराबाद जी SNE ज़ाहिर कई वञे। हिननि सेक्रेटरी तालीम अकबर लगारी ऐं वज़ीर तालीम सिंध सरदार शाह खां मुतालबो कयो त असां पास उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे, न त एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।